नाज़रीन, गुलाब लिगारी में बसरनि जे अघनि में लाथ सबबि आबादगार सख़्त परेशान आहिनि। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है अब्दुल गफ़ार लिगारी। पूरी सिंध जी गुलाब लिगारी में बसर जे अघनि में ज़बरदस्त लाथ अची वई आहे। हितां जे आबादगारनि ऐं हारियुनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि, छो त जेका फ़ी ट्रक 120 बोरियुनि वारी जेका ट्रक हुई उहा 6 खां 7 लख रुपया कुझु महीना पहिरीं विकामी रही हुई। उन जो रेट पौणा 2 लख ताईं पहुची चुको आहे। उन हवाले सां असीं हिते मौजूदु आहियूं जेके ज़मींदारनि गुलाब लिगारी में पंहिंजो बसर आंदो आहे। उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि खां ॿुधो। जेको असांजो बसर निकितल आहे काफ़ी ॾींहंनि खां असां जेको ॿ ॾींहंनि खणी हिते पुॼायो आहे, रेट न हुअण करे सबबि असां हिनखे मार्केट में न पिया मोकिले सघूं। उनजो रीज़न इहो ई आहे त तक़रीबन हींअर एकड़ जो ₹1 लख प्लस जेको असांजो ख़र्चो आहे, हींअर जेको रेट हो 6-7 लख रुपए मां 1.5-2 लख रुपया अची गाॾी ते पहुतो आहे, जंहिंजे सिर्फ़ु असांजो बारदानू ऐं मज़दूरी जा पैसा मस निकिरनि था। असांजे बसर खे असांखे का बि आमदनी न पई मिले। उनजो रीज़न इहो ई त असांजे मुल्क में अॻु में ई काफ़ी मिक़दार में जेको बसर जी पैदावार थिए थी, गवर्नमेंट खे उनखे एक्सपोर्ट करणु खपे। तक़रीबन अॼु खां 15-20 ॾींहं पहिरीं बसर जी गाॾी जो रेट 6 लख खां 7 लख रुपया हो। 15-20 ॾींहंनि में उहो रेट वापसी रिवर्स थी 2 लख, 2.25 लख, 1.5 लख, पौणा 2 लख ते अची वियो आहे। त हिन में तमामु घणो असां वापारियुनि खे बि नुक़सानु आहे ऐं ज़मींदारनि खे बि तमामु वॾो लॉस आहे, छो जो हीअ सिर्फ़ु बसर इम्पोर्ट करण जी वजह सां आहे। ऐं उन खां पोइ जेको बसर एक्सपोर्ट थिए पियो हुन ते एतिरा त टैक्सिस लागू आहिनि जो बसर जो रेट हिते फ़र्ज़ु करियो 16-17 रुपया किलो आहे त हुन ते 30 रुपया केजी ते रोज़ टैक्स आहे। त इन ते घटि में घटि गवर्नमेंट खे इन ॻाल्हि ते एक्शन वठणु खपे। हीअ जेको असांजो बसर आहे इहो हिन जी हालति ॾिसो, हिन जी पोज़ीशन ॾिसो। असां ग़रीब बचे कुझु कोन थो, असीं हारी आहियूं। हुतां खणाए अची हिते गॾु कयो आहे, हितां खणाए वरी ॿिए हंधि था सफ़ा करियूं, हुतां ई खणाए वरी टे हंधि सफ़ा था करियूं। गाॾी लॻी पई आहे 1.5 लख, पौणा 2 लख रुपया, हिन में छा बचंदो आहे? ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ खे घुरिजे त इम्पोर्ट बजाए एक्सपोर्ट ते ध्यानु ॾे ऐं सहूलियतूं फराहम करे हितां जे आबादगारनि ज़मींदारनि खे, जीअं हुननि खे मुनासिबु अघु मिली सघनि ऐं हुननि जी जेका मुआशी सूरत हाल उहा बहितर थी सघे।